जी नाज़रीन, गौसपुर मां असां ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। गौसपुर वेझो 16 ॾींहं पहिरियां कच्चे जे जंगिन थाणे जे इलाइक़े डब्बू मोड़ भरिसां ॾुआरे नथां अगवा थियल टिनि मुगविन सायरा शेख, हज़ारो शेख ऐं डाटसन ड्राइवर ग़ुलाम मीरानी जी बाज़ियाबी लाइ अॼु सुबुह सवेर ज़िले कशमोर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री बख़्तर बंदकारियुनि सां ॻोठु जीअं जागीरानी ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कयो। पुलिस ज़रियनि मां मिलियल ॼाण मूजिबि पुलिस खे ॾिसंदे ॾुआरनि जदीद हथियारनि सां पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी ऐं रॉकेट लॉन्चर बि फायर कया। पुलिस जी वॾी नफ़री इलाइक़े खे घेरो करे जवाबी फायरिंग कई। पुलिस ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि बदनाम ॾिवारी जीअं जागीरानी जे थाकनि ते चढ़ाई कई वई, जेका गैंग अगवा विराए तावान, फुरन दाड़नि ऐं क़त्ल गारत जी वारदातुनि में मुलविस आहे। पुलिस जे ज़रियनि मूजिबि फायरिंग जी ॾे वठ में दाड़ियल शमशाद जागीरानी ऐं अयाज़ जागीरानी जे मारिजी वञण जा इतला पिण आहिनि। पुलिस कार्रवाई दौरान दाड़ियल जीअं जागीरानी जे मोर्चनि ऐं संदसि थाकनि खे ड्राहे पट करे छॾियो ऐं संदसि 50 खां वधीक ढोर बिकाए ढक रवाना कया आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं फायरिंग केतिरनि ई कलाकनि खां जारी आहे, जॾहिं त इलाइक़ो मैदान जंग बणियल आहे ऐं इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾका वारी सूरत हाल पखिड़ियल आहे। होॾां मुगविन जी वापसी जा इतला न मिली सघिया। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो जेके